जोही लॻोट बहादुर बबर जी रहवासी मक़तूल माही बबर खे क़त्ल कंदड़ जवाबदार संदसि नंढो भाउ ज़ुल्फ़कार बबर जी गिरफ़्तारी ऐं जोही पुलिस जे ज़ाब्तनि ख़िलाफ़ संदसि वारसनि सादुल्ला उर्फ़ अनवर बबर, मोहसिन बबर, अली अकबर बबर, एहसन बबर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे जोही दादू मेन रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि मीडिया सां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त 2 महीना अॻु मक़तूल जे नंढे भाउ ज़ुल्फ़कार बबर बेदर्दी सां क़त्ल कयो, जंहिं जे क़त्ल जी FIR जोही थाणे ते दाख़िल कराई, मगर जोही पुलिस जवाबदार धुर खां गिरी रिश्वत वठी आजो करे छॾियो आहे, जेको सरेआम जोही शहर में घुमी रहियो आहे ऐं वधीक जानी माली नुक़सान करण जो पिणु धमकियूं ॾेई रहियो आहे। आख़िर में हिननि SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मक़तूल माही बबर जे क़ातिल खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। आकाश गांधी, सिंध एक्सप्रेस न्यूज़, जोही।